हिकड़ी हिकायत में आहे त बसरी जे शहर में हजरत सैयदना हसन बसरी सब जो रहमतुल्लाह ताला अलैह जो कामिल वली रहंदो हुयो। संदन पाड़े में हिकड़ी औरत हुई जेका कदे कदे संदन महफिल में ईंदी हुई ऐं अरबन में अज ॾींहं ताईं मस्जिदुनि में औरतूं जमात सां निमाज़ पढ़ंदियूं आहिनि। जमात सां निमाज़ पढ़ंदियूं आहिनि। सोने सरदार मदीने ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मस्जिद जे अंदर अज भी औरतों जमात सां निमाज़ पढ़ंदियूं आहिनि। हज़रत सैयदना हसन बसरी जे महफिल में या औरत ईंदी हुई, अल्लाह जो कुरान ॿुधंदी हुई। उन औरत जो हिक पुट हुयो जेको वॾो फासिक ऐं फाजिर हुयो, शराबी हुयो, ज़ानी हुयो, वॾो बद किरदार ऐं बद अमाल हुयो। जॾहिं इहा औरत बुज़ुर्ग जे गुफ़्तार में ॿुधी मोटंदी हुई त पंहिंजे पुट खे नसीहत कंदी हुई त ए बच्चा, अॼु मुंहिंजे मुर्शिद ही नसीहत कई आहे, अॼु ही तकरीर कई आहे, अॼु ही गुफ्तगू कई आहे। पर हू ज़ालिम पंहिंजी जीजल मां जे हिक ॻाल्हि न ॿुधंदो हुयो। हू पंहिंजे ज़ुल्म ते ॾाढ ते जबर ते क़ाइम हुयो। तांजो वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो इहो माण्हू बीमार थी पियो। बीमारी में तौल पकड़ियो, बीमारी में तवल पकड़ियो ऐं ज़िंदगीअ मां मायूस थी वियो। समझायई हाणे बचंदुसि कोन। हाणे पंहिंजी माउ खे चवण लॻो, वञ पंहिंजे मुर्शिद हसन बसरीअ खे वठी अच त का दुआ घुरे ऐं मुझे लाए रहमत जा हथरा खणे। मां समझा थो त मुझो मौत यकीनी आए, हिन मर्ज़ मां कोन बचंदसि। अल्लाह वारो अची का दुआ घुरे त मुझा दर्द रब लाए ऐं मुझा गुनाह बख्शे। औरत बेचारी हजरत सैयदना हसन बसरी जे खिदमत पाक में आए। हजरत सैयदना हसन फरमायस, ओ खुदा जी बानी, यो पुत्र तुझो ज़ालिम ज़ानी शराबी आए, मखलूक के ईज़ाइण वारो आए। आऊं कदे भी दुआ घुरण न हलंदसि, पर इहो मरी वियो त जनाज़े जी निमाज़ भी कोन पढ़ंदसि। माई वीचारी मायूस थी वई, ॻोरा ॻाढ़ींदी वापस आई। पुट खे चयईं, ओ बच्चा तुंहिंजी क़िस्मत खोटी, हो बच्चा तुंहिंजी क़िस्मत खोटी जो अल्लाह जो वली तुंहिंजी दुआ घुरण जे लाइ न आयो। हाणे चयो अथई पंहिंजी खोटी क़िस्मत खे। माउ खे चवे थो त ए मुंहिंजी अम्मा, जंहिं कॾहिं हसन बसरी न आयो आहे, हाणे भला मुंहिंजी वसीहत अथई, इन्हीअ ते अमल ज़रूर कजाए। उन्हीअ जे अखियुनि में ॻोरा अची विया। रोई चवे थो, ए मुंहिंजी अम्मा, जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो घर में ई पूर जाए, मूंखे मुस्लमाननि जे मुकाम में न दफ़नाइजांइ, छो त मूंखे क़ब्र में आज़ाब थींदो त ॿियनि क़ब्रुनि वारनि जा बेसुख फिटी वेंदा।
दुनिया में भी इंसान के ईज़ायम वरी कब्रन में भी वनी मेतन के न ईज़ाया मुखे घर जे कुंड में दफन करे छॾिजा बियो मुझो जनाज़ो रात जो दफनाए जाए ऐं जीअं बसरी वारन के खबर न पवे ओ मुझी अम्मा टी मुझी वसत हीअ तई त जॾहिं मां मरी वञा मुझो लाश खटोले का हेठि लाहे जाए जमीन ते उछलाए जाए मुझो मुंह ऊंधो करे मुझे पेरन में रस्सी बध जाए मुझे पेरन में रस्सी बधी घर जे अंग ते किल जाए ऐं चे जाए जेको रब जो बेफरमान आहे उन जी हीअ सज़ा आहे ओ मुझे अम्मा मुझो लाश के घर जे अंगन ते गिर जा मन मुझे रब के मुंह ते बाज पइजी वञे मन मुझो करीम रब मूंखे बख़्शे माफ़ करे छॾे जो इहो वॾो रहीम आहे बाझारो भरबाज भरियो आहे जंहिं शख़्स बख़्शे छॾींदो उन जे अॻियां का ॾुखी ॻाल्हि न आहे अल्लाह अकबर उहो वसियतूं कंदे रोंदे रब जे दर आसियूं इल्तिजाऊं कंदे इस्तग़फ़ार पढ़ंदे माफ़ी बदंदे उन जो दम माफ़ी वठंदे उन जो दम परवाज़ थी वियो मरण खां बाद में मां वीचारी तयारी कई वसियतूं टे ॾुखियूं हुयूं पर अमल करणो बेज़रूरी हुयसि छा कयाई जो पुट जे जनाज़े के खट खां हेठि लाथाई जेॾी महल ज़मीन ते हेठि लाथाई उन जो मुंहुं ऊंधो कयाई ऐं रस्सी उन जे पेर में ॿधी अञा गिल शुरू कयाई त ग़ैबी आवाज़ आयो ए बानी मुझे बाने के न बेआबरू न कजाए उन्हीं जे जनाजे के न गिल जाए जेॾी महिल मुझो बानो रुनो हुयो गोरिया गड़िया हुयसि गोरिया हारिया हुयई ओॾी महिल मूं रब उनखे बख़्शे माफ़ करे छॾियो हुयो चो सुभान अल्लाह मुझा मौला गुनाह बख्शाया वठी मीर मोहम्मद आई आया चो मुझा मौला गुनाह बख्शाया वठी मीर मोहम्मद आई आया न तो अमल सुझे थो क़ौमों के न तो आसिर सुझे थो क़ौमों के न तो अमल सुझे थो क़ौमों के न तो आसिर सुझे थो क़ौमों के कीअं कारां पंहिंजे माल राया वठी वीर मोहम्मद आई आया ओ पंहिंजा गुनाह बख्शाया जेॾी महिल ग़ैबी आवाज़ ॿुधाए त ॾाढी ख़ुशि थी जनाज़े खे वराए खणी मथे खट ते लेटायाई त दर खड़कण लॻो माईअ पुछियो केरु आहे जे दर खड़कायो आहे ॿाहिरां आवाज़ आयो अम्मा दर खोल तुंहिंजो मुर्शिद हसन बसरी आया दर जो खोले हज़रत हसन बसरी दर ते बीठा आहिनि क़िबला तव्हां कीअं आयो चयाई अम्मा दर खोल तुंहिंजे बच्चे जो दीदार करण आयो आहियां उन जो चेहरो ॾिसण आयो आहियां साईं तव्हां त औरत चवे थी साईं तव्हां त चयो हुयो इन जो जनाज़ो कोन पढ़ंदमि न दुआ घुरंदमि पोइ कीअं आयो फरमायो मूंखे हीअं रब जो इल्हाम थियो आहे ए हसन तूं त दुआ घुरण न वए पर हाणे वञी ॾिस मूं उनखे दोस्तनि में लिखाए छॾियो आहे
जेडी महला मुझो बानो रुनो होयो मुझे दर्द माफी वर्ती हुयाई ओ इमल मु रब उनके गुनाहन जी माफी दे बख्शिश बख्शे पेंजे दोस्तन में उन जो नालो लिखाए